बसरा या सुंढई माखी द खणी आ डाढो सीधी सुंढई माखी त आहे कोन चौ त गिदामड़ी आणे जे अरे सी त पुतो त दिनो वार न मुखे चाचा नाज़रीन सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वे ना तो खाना वे अबाय ना त खुश लगो पयो है हां माने खुश आयो लाज वसान चाचा नाज़रीन दे त खबर खिखो विखो लगो पे सजी खट ते विछाए पियो ही तबियत त सही आ न यार ना तो खाना दिसी तो सियारो मुल्क में लथो पियो तो खंख खुड़को त थींदो न बाबा जेड़ी न सीअ जी हालत आ बस यो ॾींहं पर में काविश में ख़बर पड़ंदे त नाज़ण खान सट न सही सघियो सीअ जी दम दणीअ जे हवाले कई ऐं वञी पाणे कब्रिस्तान में मिट्टीअ मां हवाले थियो अला ख़ैर जिंदगी मौत त आहे अलाह जे वस तूं ॾे ख़बर कीअं पंधि पियो आहीं आहे त ख़ैर हो चई आहे त नाज़ण खान ॾे थोरी अची आ हूंदी पक सां को मरोटो ज़रूर मास्टर प्यारे वारनि खे सम्झा मां त पहिरें ॾींहुं हुननि सां हा कई बाबा चइनि त मूंखों कूंज वेढ़े वठनि अलाए छो देर कई अथनि बाबा मुल्क में ॾाढी महांगाई आहे नायत खान वो तैयारी कंदो राज सां सन मुख त थियणो अथसि न ऐं ॿी मास्तर त मूंखे छमी बि वठी ॾियो असलों मुंहिंजी आ तो बस महल सां यादगिरी कई आहे शमी घुर्जे पंहिंजो सोट अथसि पोइ आहे ये ग़लतियूं सलतियूं थींदियूं आहिनि शमी बि परावंदरनि ते पई आहे पंहिंजो घर थी पेंदसि बाबा पहिरें तूं कूंज जो खुटको लाह पोइ बि शमी परे कान्हे बाबा कूंज त मां ॾेई छॾी उन जो मूंखे खुटको कोन्हे हाणे प्यारे वारनि सां ॻाल्हा बाबा तूं वञी हुननि खे सम्झाए मूंखे त सम्झ में कान थी अचे बाबा उन देर जो सबब बि तूं ई आई हाणे न तूं मोतबर थी बेसबब वतंदे माण्हुनि सां फॾा फसाद कंदो त शक त पवंदा न उन करे माठे न ॿी का बि ॻाल्हि कान्हे मास्तर इहो त सरासर ज़ुल्म थियो नंगनि जी रखवाली कयूं त खल्क छकजे न कयूं त बेग़ैरत थियूं इहो वञी तूं ॻाल्हाइनि मूंखे गार ॾी विया आहिनि गार बाबा तूं दिलि न लाहे शाम मूंॾे प्यारो ईंदो मां पाण ई तो सम्झायां तूं फिक्र न कर हाणे तूं माल सां हलो कर छो आई वरी मूंखे मोचड़ा खाराईंदे छा हली वञे था मुंहिंजो कंहिंसां को वास्तो कोन्हे थदी थी माइक मुंहिंजा थदी थी मां सिर त्रीअ ते रखी थी अचां हा प्यार जो पोरियो करणो मथा में को तूं ऐं को जावेद मूंखे नोट कोन था छोड़े ॾियो जावेद जो साह थो वञे ॻरी कंटा थी त पोइ छा कयां ॿी का हथ कराईस न मुंहिंजी जंद छॾाए बेज़ार करे मारियो अथसि हा तूं त बेपरवाह बाछाई खाई पियो सुती पई हाय हू वीचारो मरी वेंदो तूं बराबर रमड़ पकी आई जावेद चयो थई त मुंहिंजा माइट तुंहिंजे घर संग वठण पिया अचनि इन लाइ पंहिंजे भाउ खे सम्झाए छॾजांइ तूं बि त इहो ई थी चाहीं न सच त खरी पई न सफ़ा ॾाढो वांगुरु टिड़ी पई मूं सारूअ सखड़ी पकाई आहे वरी ख्याल कजांइ मथा नामेद करे मोटाए छॾी न मोटाए जाई हा जे तो जा माइट न मञनि न त जावेद सां कोर्ट ते निकाह करणो पवंदो ई बात त मिठो कराए न त मां वञा जवाब कॾहिं ॾींदी मासी जवाब त हाणे ई ॾियां पर इहा थी ज़ोरी मुंहिंजे माइटनि खे रिझाइण त उनजो कमु आहे पर मां त तव्हांखे कोन चवंदसि न त मूंखे जावेद खपे पर मुंहिंजो त खपंदो राज़पो वठनि या न वठनि मर्ज़ी वारा आहिनि जी जले मोहब्बत कुर्बानी घुरंदी आहे वधीक ॻाल्हाई साम्हूं साम्हूं न मूंखे प्यार में शर्त ऐं शरूत मंज़ूर कोन्हे न प्यार को ठीको कोन्हे
त हीअं कजां ऐं हीअं न कजां, न वरी मिलंदी सांस। जावेद जो प्यार दिल में आहे ऐं माण्हू खोटा कोन्हनि। चइजांसि मुंहिंजो पीछो छॾे ॾे, मोहबत मन में अथसि, मां कोन आहियां, बस तूं हली वञ मासी। थधो थी वियो हुई, अञा त तुआरो छोकिरो परिणियो कोन्हे ऐं तूं चुप थी वियो हुई। जॾहिं न तुआरो छोकिरो परिणबो त पोइ तूं छा कंदे? नाज़ण खान, इहा ई त सोच अथमि, त ॻाल्हियूं त ॻणबियूं न बाबा। बाबा हो इनायत ख़ान मूं वटि आयो, चवे पियो त मूंखां छोकिरी वेड़े वठनि, मां वधीक तरसी कोन थो सघां। बाबा मुंहं बि ॾिसो न, ॻाल्हि त हुली वई आहे, भरी ॿेर आहे, को ओलो सोलो पत्थर न लॻे। नाज़ण खान, तयारी त करणी आहे न बाबा। को न्याणी सियाणी खे कपिड़ो लटो, को गह गठो, इहे सभु वठणा त आहिनि न। बाबा तूं हुन खां छोकिरी वेड़े वठ, पोइ जेको न खपई सो पियो कजांइ, हुन मिसकिन खे तकड़ा ॾाढी। पर नाज़ण खान, इनायत हेतिरा ॾींहं तकड़ कोन पे कई, हींअर एॾो छो अची बड़धक विधो अथई? मामलो छा आहे? बाबा को बि मामलो कोन्हे, बसि हुनखे आहे मिड़ई शमी वठणी, ऐं जेकॾहिं हाणे छोकिरी घुरे थो सदोरीअ खां त सदोरी अलण खे कच्छ में कयो वेठी आहे, चए थी त पहिरीं हिनखे पंहिंजो कयो ऐं हिन जो सायो कयो, पोइ यक मनू थी शमीअ सां शादी कयां। हाणे इनायत छा शमीअ सां शादी कंदो? अड़े यार तूं त को बाचाओ माण्हू आहीं, अञा इनायत जी उमिरि आहे। न को इनायत गुरड़ी करे छॾे, शमी कान मिलंदसि जेसी ताईं इहा सदोरी जीअरी आहे त। हूअं बि शमी सां घारण ॾुखियो थी पवंदसि, छो जो हू ज़फर जे ॿार जी माउ आहे। बाबा पंहिंजा पाण में आहिनि, ठही वञनि त भलो थींदो, तूं रुगो तकड़ कर, जिंद छॾाए। अबा जे शमी अॼु हा करे त सुभाणे मां तुंहिंजी कूंज सां शादी करायां, तुंहिंजो दर बि खुली पवे। मूं फ़कीर मां हथ कढ, मूंखे शादी नाहे करणी। हा भई हिकिड़ी ॻाल्हि आहे, जे तूं शमीअ खे इनायत जे पनाह में आणी थी त उनजो बिलो कर। चइबो त मुंहिंजे मुंहं खां पोइ कमदार जो दर बंदि थी वेंदो। वामा तूं मरंदीअ त को आसमान कोन किरी पवंदो, तुंहिंजे मरण खां पोइ पाण सम्झी थी बचनि जी मां आहीं। हा छा थो बके पियो? ऐं छमे आहीं त ॻाल्हाए छा थो? भितर खणी बात तो बधी थी छॾियां पे ने भागा। अड़े हूं छमे हुजो, हूं छमे कूंज ॾिठी अथई न कूंज ने भागा। बरो थो चढ़ाई पियो, मखण पए थो, मथो सड़ाई, मैं खानो खली नची बुढ़ी नथो मरे। वामा कूंज मुंहिंजी छा थींदी, पहिरियां पंहिंजी त थिए। उहा कंहिंजे बि नसीब में कोन थी अतरा शमी वांगुर, समझी थी न मां? अड़े छोरा निपटा, छा थो चई पियो? अड़े छो थो पिटे पियो न्याणीअ खे? वामा हिते जेका बि सामाए बि न उनजो भाग निरालो थी वेंदो। हा महकंदी। हाणे चरियो थियो, मथो फिरी वियो थी, हरू भरू थो बके पियो। उठ, अड़े उठो ने भागा, तरो खे नाडो। नथी मनी, वक्त ईंदो पाण ॾिसजांइ, न मञो। चऊं हलो अचे पीर पोटरो थियो आहे। बसरा अॼु त ज़बर खान सीटियूं वॼाईंदो ॿुधो अचे। सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। मियां ज़बर खान मस नाज़ण खाना जो घर याद पियो थे, असां त समझो त विसरी वियासीं। भले असां त इन हिक उठ पखीअ में खुश, तूं त यार जन्नती माण्हू, बटे विहारे वेठी। पाले त हिकिड़ी बि नथो सघे अदा ज़फर, हिकिड़ी रुसे थी त बि अॻे ई तयार आहे। अदी टोकू न कर, शबाना परचा दे बस। अदा तूं ॿियनि सालनि सां मिली हिन सां नाजाइज़ी कई थी,
अदा जे तोसां हले थी त झल कान अथसि। बाबा ये को मार बुआ छा मायने अरे तू तो को सफा उभरो माण्हू आई न का सोच अथई न का समझ अथई ये कबो आ जा बाबा बठ कर घर में प्या टकंदा ये न कबो आ जे तू थो करी यार मास्टर इहा सॼी हरकत हिन सभाईअ जी आहे ऐं इहा सभु तुंहिंजे ज़ोर ते थी करे। वड़े पुटवा वड़ेवा चोरी बि सभाईअ जी थी ऐं शबाना माने वरी ॾोही वरी सभाई अरे ॾाढी ॿुधाई नको बाबा मां न मञा। अदा मूं तौबा कई मुंहिंजा भाउ मूं तौबा कई बसि मूं मञो मुंहिंजो ॾोह आहे बसि। ज़ालूं तुंहिंजूं रुसियो अचनि मूं वटि तात्या न मां वरी सही परचाए बि मां ॾियां वञ बाबा वञ अंदरि वेठी थी वई का मेड़ मिंथ करी वञ। अच मुमल अच वे मुमल छोरी जावेद जी आहे की रुगो आहिनि ॻाल्हियूं कुझु मूंखे बि त ॾस न। रेस सिरन जा सौदा हुया इहा ॻाल्हि घणी मथे वई पर रेस हाणे नाही पर छोकिरो चरी बस रेस औरत खे हलाई हिकिड़ो तूं मुंहिंजी ॻाल्हि खे छॾ तूं मूंखे इहो ॿुधाए आख़िर थियो छा जो पाण में फिटा आहिनि। न रेस इहो जावेद ऐं इनायत इन जो झेड़ो घणे वक्त खां हलंदो थो रहे। हाणे छोकिरी हुनजी नाहे बाबा नाहे भला हाणे मूंखे इहो ॿुधाए त जावेद खे इहा ख़बर आहे त हूअ हाणे मुंहिंजी नाहे। न रेस जे माइटनि न ॾिनी न त कोरड़ ते चाढ़ींदो वो मूंसां न हलंदी हुनजी मिटी झूने कुंभर जी ॻाल्हि आहे। मां वञी पंहिंजे घर सुती आहियां हाणे पाण ॼाणनि पंहिंजा कम वात गाड़ीअ छोरीअ जे करे पाण छो फिटाया रेस होश त अथसि कोन चरी आ लुल। माना त छोरो छोरीअ सां सचो त न आहे पर पीउ सां बि ग़लति ॻाल्हियूं थो करे। रेस पाण सियाणो आई असां त प्यार जा पढ़ियत मुमल ही त 1000 रुपया मुंहिंजे तरफ़ां ख़र्ची ऐं वञी छोरीअ खे न्यापो ॾेसि। हा रेस चइबो त छोरीअ जे नासने में गिझ वेठल आहे रप सिंघी वती अथई मां तवारो न्यापो अहिड़ो ॾींदीमांइ वञी छा ख़ैर। ऐं चइजांसि त असलम मां बि चङाई कान थींदई सोचे सम्झी फ़ैसिलो करे न त सफ़ा रुली वेंदी ससुवीअ वांगुरु। रेस छाणी बि ॾाठी आहे माइटनि जी बेइज़ती कान बर्दाश्त कंदी। इहो बि चइजांसि त जहिड़ो तहिड़ो नसरू हाज़िर आहे कम पवेसि त हूअं बि नसरूअ जा दरवाज़ा हसीननि लाइ 24 कलाक खुलियल आहे। शबाना उत घर हल जिद खे छॾ हाणे मां तोखे वठण आयो आहियां यकीन कर मुंहिंजी तोखां साह सरे नथी शबाना मां तोखां माफ़ी थो वठां। नको मां कोन हलंदसि जेतर शम्मी उन घर में आहे त मां हलंदसि ई कोन छो त इहो सॼो अकुल शम्मीअ जो आहे सभाईअ जो न। शम्मी त आई असांजे घर फिटाइण लाइ आहे। शबाना उहा त उही हफ़्ते सवा में हली वेंदी इनायत सां शादी थी थिएसि बाक़ी रही सभाई उहा त आई अधु चरी
तूं मुंहिंजो घर छो थी फिटाई उन खां सवाइ? चयमि त कोन हलंदसि त माना कोन हलंदसि। इन जो मतिलब त मां मोटी वञा? तुंहिंजी मर्ज़ी आहे, भली वञ, पर मां कान हलंदसि। बाबा बाबा भलो थो थिए। ॾिस न, घर में ॿ ठिकर पिया ठहंदा आहिनि, मुड़ुस ताईं आयो अथई परचाइण। वञ बाबा, वञी पंहिंजो घर कर। यार ज़फ़र, भले तूं बि हल्को अथु ॾाहो थी बाबा, ॾाहो थी। ईअं न करिजे हिन खे वठी वञी वरी ॿीअ खे चंपा हणी वरी हेॾे मोड़े ॾाहो थी, ॾाहो। तुंहिंजे करे मूंसां मसइला था थियनि। न थींदी मास्टर साईं, न थींदी, ते न थींदी। उथ शबान, हलो बाबा, हलो शाबाश। इच्छा थी अचे जीरा जलाइण। वयो अथसि इहो ज़फ़र ख़ान वठण। शमी आउं चवां थी हिकु अखि ने रन खे न ॾिसां, पर छा कयां, ईंदी त ज़रूर। भले अचे सभाई, पर हाणे घर में कायारी थी रहंदी, जोर जो थी हरू भरू या टेगर न हणंदी। तोबा शमी तोबा, शबाना त सफ़ा पकी आ। एड़ियूं 100 चोरियूं करे न ऐं पकड़जे न त बि हुनखे परवाह कोन थींदी। मोहब्बत कोरो कपड़ो हूंदी आ सभाई, हिकड़ी घारी भी परे खां लिकाए भी आ। तू समझी छा थी? इहो को नंढो वाक्यो आ छा? मां थी चवां त शल को सदाई लाइ तॾो पटिजेसि, पर न शमी न, ईअं कोन थींदो। छो कोन थींदो सभाई? शमी, तोखे ख़बर कोने त हुन निभागी सां केॾी दिलि अथसि। तूं आऊं त के हिसे में ई कोन आहियूं। I am Dr. Johnson, Italy, Germany. MBBS, Italy, Germany, border, Nasrabad, Bagar, Khairapur Miras, Larkano, and Rakedoro. Please give me what? साईं ये सब डिग्रियूं अथव डॉक्टर साहब जो, ऐं डॉक्टर साहब वॾे कम वारो माण्हू अथव। अलाए केतिरा मरीज़ त स्कैन करे थी आते। Oh yes, good man. Oh yes, old man. Okay. हिकिड़े मोट जो सवाल आहे मूंखे। तव्हां चयो ओल्ड मैन, मां बिल्कुलु तव्हांजे महल जो चेयरमैन थींदुसि। इन भागा जानवरनि जो डॉक्टर आहीं छा? तॾहिं त ईअं उठ वांगुरु ओगर पियो वराई। पाड़े मां ॿाहिरि निकिर, थी सघे थो त मां पाण होटल में बीहां। हलो निकिर पाड़े मां ॿाहिरि। पाड़ो इज़ नो यूअर, पाड़ो इज़ असां सभिनी जो। यू गो when you sleeping. वोट वठण आयो, निकिर ॿाहिरि। पूछ ॿुधई वोटनि वठण। हलो नो निकिर ॿाहिरि। I am Dr. Johnson. डॉक्टर। हलो कहिड़े माण्हूअ जे पुठियां लॻाए। जावे त खेर त आहे नी, बस मस लेटी हसे, वरी तुझो न पो पातो। अबा मां थकिजी थी पवां। उनखे चवेस त मुंहिंजी आ हाणे। अरे अबा मां वञा थी त माई खाइण थी अचे। महबूब यारो को रंग ही कोन्हे इसको। अरे बा चमड़ीअ खे छा कबो? अरे अबा सोना टूह पटन तई खोड़ पियान, हीअ त सूंह खां बि कोड़ी आ। उनखे पक कोन हुई त अबो मूंखे मोकल ॾींदो। हाणे अचन्स था उनजो संग घुरण। कूंज खे चवेस त इनायत खे समझाए, न करे, न त अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। सर सुबह सां मुंहिंजी उता कदे। सुबह मर्दान सां शैतान सां, अल्लाह खैर करे। मास्तर तूं त बाबा असां सां ठही कोन, पर छा कयूं? पाड़ो अबो अमा आहे, अचणो त वरी बि पए थो न। भला वेहण जी सलाह कोन कंदे छा? न सफ़े वे तुंहिंजे लाइ असांजे रखाए सघूं आहे। मां त पाण तजुर्बे में आहियां त तूं
सुबुह सुबुह सां मुंहिंजे औताक ते छो यार तूं मूंॾे नियापो करी मां पाण हली अचां मास्तर किथे बाबा उहे ॾींहं ई हलिया विया जो नसरूअ जी हलंदी हाणे त बाबा उहे वण बि विया त वाहिरा बि ख़ैर रस भला चांहिड़ी पीअंदो या नेरन कंदो न रे मास्तर मां त तुंहिंजी दाह तो वटि खणी आयो आहियां जे वरनाई त वस वारो ई जे न त तव्हां ॼाणियो तव्हांजा कम ॼाणनि अॼुकल्ह असां त बाबा चुप जो रोज़ो रखियूं वेठा बस मुंहिंजी दाह मूंखे सम्झ में कोन आयो रेस भला हाणे गुज़ार तूं ॾियण बि सिखियो आहीं छा मास्तर तोखे त ख़बर हूंदी त मुंहिंजे साले जे पुट सां इनायत विढ़ियो आहे अॻ में त जेको नओं कपींदो हो न उन जी नसरू आंगुर कपे छॾींदो पर छा कयूं हाणे उहो नसरू न रहियो आहे तॾहिं त तव्हां वटि दाह खणी आयो आहे इहो वरी केरु आहे इहो जावेद बाबा पाड़े मां लंघियो पियो अचे त खाम खां इनायत विड़ी पियुसि बोलाए इनायत खे छोरीअ ते एतबार कोन्हे या का ॿी ॻाल्हि आहे अच्छा अच्छा इहो करीमदाद वारो छोकिरो यार छोकिरो त ॾाढो सबाझड़ो उहो छो विढ़ंदुसि वधीक बाबा मास्तर तुंहिंजी मर्ज़ी पर एतिरो मां ज़रूर चवंदुसि त सुभाणे जेकॾहिं को दंगो फसाद थियो त पोइ मुॾा न पाइजो न रज़न हीअं वरी कीअं थींदो मां हुनखे घुरायां छा पर मां पाण थो वञासि न त वरी प्यारे खे मोकिलींदुसि त तोखे पलांद वठी ॾे इहे हरू भरू माण्हुनि सां घिटीअ वेंदड़नि सां को विड़पो आहे छा तूं अथत रखो तूं अथत रखो मां वेठो आहियां ठीकु आहे मास्तर भला चांहि में न न न चांहि अॼुकल्ह पियां ई कोन थो तबियत सही नथी रहे ठीकु आहे न मास्तर माशा तूं फिक्र न कजांइ वरी इनायत वरी गुंडो साम्हूं आहे छा कंदो असांखे ख्वाब ख़राब ही वरी ॿियो नसरू पैदा थींदो हिन ग़रीब बाबा में तो मूंखे ग़लति ॿुधायो नसरू चवे थो त ख़बर पई अथमि छोकिरी तोसां शादी त छा पर मिलण लाइ बि तयारु नाहे ऐं तूं चवे थो त तोसां गॾु कोरट चढ़ंदी अड़े छोरा पटको थो लाराई ॿियनि जे तां कुझु सम्झो बाबा साईं तव्हां बि कमाल था कयो कुंज जो तालुक मूंसां आहे या नसरूअ सां हाणे कुंज आई हुई सा बि नसरूअ खे चई वई अञा बि तव्हां पंहिंजी ॻाल्हि ते त कुंज तव्हां ॾे आई मां जावेद सां न पाणजंदुसि बाबा बाक़ी इहा ॻाल्हि वसण जोगी न आहे वधीक अव्हां जी मर्ज़ी अरे बाबा इहो त असांजो आहे वेरी सो अॼुकल्ह जो त कोन्हे को अधो त मूंखां वधीक सुञाणेसि पर अञा एतबार कई वेठो अथसि पर मौला दादा हू हरू भरू ईअं कोन कंदो जो असांजे बचन ते अरो थिए पंहिंजे बचन खे सठो अथसि जो असांजे बचन खे सांदो न दा हुन घणो मुल्क ॾंघियो आहे असीं कोन ॾंघबासीं हुनजे हथां बस नसरूअ जो ख़ात्मो करणो आहे नसरूअ जे चवण ते हलण जी का बि ज़रूरत न आहे बाबा तव्हां उथो हलो पुछो मां इहा दीवार टोड़े छॾियुसि अदा असुर हुनखे चुणो पवंदुसि मामा नसरू असां सां घणी कई आहे घणी ऐं हाणे वरी हू तोखे बि असां खां धार करणु घुरे थो मामा मामा तव्हां बि थोरो सोचो ऐं सम्झो